त मां पाण हिकु रिक्वेस्ट कंदमि सिंध गवर्नमेंट खे, जेके असांजा स्पोर्ट्स जा मिनिस्टर आहिनि उन्हनि खे, त प्लीज़ असांजे जहिड़ा अहिड़ा यंग टैलेंट आहिनि उन्हनि खे तव्हां सपोर्ट कयो, त जीअं असांजे मुल्क जो ऐं असांजी पंहिंजी सिंध जो सिंध जी न्याणी आहे उनजो नालो रोशन करे ऐं नालो जेको आहे उहो अॻिते करे। ॿिया काफ़ी अहिड़ा टैलेंट आहिनि, शायदि हुजनि अलीशा, वी नेवर नो कि अहिड़ा ॿिया बि अहिड़ियूं न्याणियूं हुजनि, अहिड़ा ॿिया छोकिरा हुजनि जेके फाइनेंशियली स्टेबल न हुजनि, बिल्कुलु फाइनेंशियली स्टेबल न हुजनि, जेका मजदूर आहिनि उहे पंहिंजी उन कमाई मां करे करे वञनि था, जापान में केॾी अचनि था, वञनि था बहरीन में केॾी अचनि था, वञनि था कुवैत में केॾी था अचनि, उहे पाण था कनि न। हुनजी फैमिली चवनि था, तव्हां एतिरो टाइम ॾिनो आहे, 10-15 साल तक कराटे खे ॾिनो, क्यूकुशिन खे ॾिनो आहे, तव्हां पाकिस्तान जो नालो रोशन कयो था, तव्हां हेतिरा तव्हां नेशनल ट्रॉफीज़ आहिनि, तव्हांखे केरु थो सपोर्ट करे? नॉट इवन अकेडमी थी सपोर्ट करे। अकेडमी कितना फंड्स आए, वो असांखा फीस वगैरह नथा वठनि, वो एतिरो ही करे सघनि था, हम इतना ही कर सकते हैं कि हम आपसे फीस नहीं ले सकते, हम आपको यूनिफॉर्म या जो भी हमारे वो है चीजें हम आपको एज अ गिफ्ट कर सकते हैं, वो हम आपके लिए फ्री कर सकते हैं, लेकिन हम आपको स्पॉन्सर नहीं कर सकते।